ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। आमचूर में मुबैना धांधली ख़िलाफ़ जामशोरे में GDA जे सॾ ते धरणो जारी आहे। पीर पगारो काफ़िले जी सूरत में थोरी देर बाद धरणे वारे हंधि पहुची रहियो आहे। धरणे में सॼी सिंध जी कुंड कुर्छ मां सियासी कारकुननि ऐं हज़ारनि जी तइदाद में हुर पहुतल आहिनि। धरणे सबबि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। धरणे खे पीर पगारो, लियाकत जतोई, जलाल महमूशा, राशिद सुमरो, अयाज़, लतीफ़ पलीजो ऐं ॿिया ख़िताब कंदा। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। आमचूर में मुबैना धांधली ख़िलाफ़ जामशोरे में GDA जे सॾ ते धरणो जारी आहे। पीर पगारो काफ़िले जी सूरत में थोरी देर बाद धरणे वारे हंधि पहुची रहियो आहे। धरणे में सॼी सिंध जी कुंड कुर्च मां सियासी कारकुन ऐं हज़ारे जी तादाद में हुर पहुतल आहिनि। धरणे सबबि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। धरणे खे पीर पगारो, लियाकत जतोई, जलाल महमूद शाह, राशिद सुमरो, अयाज़ पलीजो ऐं ॿिया ख़िताब कंदा। अहम ख़बर नाज़रीन खे ॾियूं पिया। आम चूंडनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ जामशोरे में GDA जे सॾ ते धरणो जारी आहे। अव्हांखे ॿुधायूं त पीर पगारो काफ़िले जी सूरत में थोरी देर बाद धरणे वारे हंधि ते पहुची रहियो आहे। धरणे में सॼी सिंध जी कुंड कुर्छ मां सियासी कारकुन ऐं हज़ारनि जी तइदाद में हुर पहुतल आहिनि। धरणे सबबि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे।